ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। नवनि वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं मुमलकती वज़ीरनि खे कलमदान ॾिना विया आहिनि। नोटिफिकेशन जारी कयो वियो। तारिक फज़ल खे पार्लिमानी मामलनि बाबति वज़ीर जो कलमदान ॾिनो वियो आहे। अली परवेज़ मलिक खे पेट्रोलियम ऐं औरंगज़ेब कच्छी खे क़ौमी असासनि जो कलमदान मिली वियो। ख़ालिद मक्सी खे साइंस एंड टेक्नोलॉजी जी वज़ारत ॾिनी वई। हनीफ़ अब्बासी खे रेलवे जो कलमदान ॾिनो वियो आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नवनि वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं मुमलिकती वज़ीरनि खे कलमदान ॾिना विया। नोटिफिकेशन जारी कयो वियो। तारिक फज़ल खे पार्लिमानी मामलनि बाबति वज़ीर जो कलमदान ॾिनो वियो। अली परवेज़ मलिक खे पेट्रोलियम ऐं औरंगज़ेब कच्छी खे क़ौमी असासनि जो कलमदान मिली वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। नवनि वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं मुमलकती वज़ीरनि खे कलमदान ॾिना विया आहिनि, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे, नवनि वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं मुमलकती वज़ीरनि खे कलमदान ॾिना विया आहिनि। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। तारिक फज़ल खे पार्लिमानी मामलनि बाबति वज़ीर जो कलमदान ॾिनो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद मां आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी कुर्बान बलोच, वधीक अपडेट कजो हिन हवाले सां। जी बिल्कुलु काबीना में वधीक वफ़ाक़ी ऐं मुमलकती वज़ीर शामिल कया विया हुआ। उन्हनि जे जेको पोर्टफोलियो आहे या कलमदान जो अॼु नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। अॼु वफ़ाक़ी वज़ीरनि उन्हनि खे कलमदान बि ॾिना विया ऐं मुमलकती वज़ीरनि खे बि ॾिना विया। इनमें जेका अहम ख़बर आहे त इहा आहे त जेके वज़ीरनि खे कलमदान वग़ैरह ॾिना विया, उनमें इहो बि ॼाणाइबो आहे त वधीक टे वफ़ाक़ी ऐं मुमलकती वज़ीर काबीना में शामिल थींदा, जेके हलफ़ खणण वारे ॾींहुं ऐवान सदर न पहुची सघिया हुया बंदि हुजण जे करे। उन्हनि जा नाला बि अनाउंस कया विया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर ॿुधायो आहे त जेके इज़ाफ़ी जेके वज़ीर आहिनि उहे काबीना में शामिल थींदा। उनमें पीर इमरान शाह वफ़ाक़ी वज़ीर शामिल थींदो ऐं अरफलान वज़ीर मुमलकत शामिल थींदो। अली शिज़रा मनसब बि मुमलकती वज़ीर तौरु ईंदा जेका काबीना आहे उनमें शामिल थींदी। त इहे जेके आहिनि तफ़सील माना इन जो मतिलबु आहे त जेके वफ़ाक़ी वज़ीर मुमलकती वज़ीर काबीना में शामिल कया विया, उन्हनि जे अंग में अञा बि टे माण्हुनि जो इज़ाफ़ो थींदो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी कुर्बान अपडेट करण लाइ।